नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यूज़ सईदाबाद में ख़बर ॾींदा हलूं त मखदूम नवीद ज़मा शूटिंग वॉलीबॉल क्लब खुदाबश काका पारां मुनक़िद कयल ऑल सिंध फ्री स्टाइल वॉलीबॉल टूर्नामेंट जे फाइनल में चांडिया क्लब लाडियूं जी टीम काटे निज़ामाणी क्लब जी टीम खे 15 जे मुक़ाबले में 20 स्कोर सां शिकस्त ॾेई टाइटल पंहिंजे नाले करे वरितो। टूर्नामेंट में सिंध जी 16 बहितरीन टीमुनि हिसो वरितो। खटण वारी टीम चांडिया क्लब लाडियूं खे महिमान ख़ासि रईस इस्माइल काका, गुलाम मुस्तफ़ा ज़रदारी, इंजीनियर रोशन जमाली, प्रोफेसर गुलाम मुस्तफ़ा काका, लाला इब्राहिम काका, वडेरो जमाल काका, लुकमान काका ऐं ॿियनि विनिंग ट्रॉफी ऐं 10,000 रुपया रोक ॾिना। जॾहिं त फाइनल जे रनर अप टीम खे ट्रॉफी ऐं 5,000 रुपया रोक इनाम सां नवाज़ियो वियो। चांडिया क्लब लाडी जी टीम कामयाबी हासिल करण ते पूरे ग्राउंड जो चकर लॻाए ऐं शानदार रक्स जो मुज़ाहिरो पिणु कयो। टूर्नामेंट जे सेमीफाइनल में पिणु सख़्त मुक़ाबला थिया, जंहिंमें कारो काका जी टीम खे काटे निज़ामानी टीम सख़्त मुक़ाबले जे बाद शिकस्त ॾिनो। जॾहिं त ॿई सेमीफाइनल में चांडिया क्लब लाडियूं ठठे मां आयल उस्ताद नूर गंडरो जे क्लब खे शिकस्त ॾेई टूर्नामेंट मां ॿाहिरि करे छॾियो। डे एंड नाइट वॉलीबॉल टूर्नामेंट में थियल 15 दिलचस्प मुक़ाबलनि में वॉलीबॉल जे शौक़ीननि तोड़े ख़ासि महिमान बहितर रांदियुनि जो मुज़ाहिरो कंदड़ शागिर्दनि रांदीगरनि खे कैश इनाम सां नवाज़ण समेत खूब दादूं ॾेई हिमत हौसला अफ़ज़ाई कई। टूर्नामेंट जे इंतज़ामिया कमेटी सईद मज़हर अल्दीन शाह, उस्ताद भाई खान काका, अली हसन काउंसलर, अब्दुल अज़ीज़ असदुल्ला जी सरबराही में रांदीगरनि तोड़े तमाशनि जे भरपूर नमूने ख़िदमत पिणु कई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।